अॼु असां कड़ियो गवर जे शहर में मौजूदु आहियूं, जिते इबरत जे सॾ ते सकाफ़ती प्रोग्राम जे हवाले सां तइलीम बचायो कमेटी जे कन्वेनर कामरेड विष्णुमल जे रिहाइशगाह ते अॼु सकाफ़ती हवाले सां मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। हिन में अदीब, शाइर, दानश्वर ऐं जेके मासूम ॿार शरीक थिया आहिनि। ॻाल्हि ॿोल करियूं था त हुन हिन जेके सकाफ़ती ॾिहाड़े खे कीअं था मल्हाइनि। तंहिं करे सिंधी मीडिया सिंधी कल्चर खे जिदत ॾिनी आहे, नवान ॾिनी आहे, सुजागी ॾिनी आहे ऐं सिंधी कल्चर खे ॼण त नई ज़िंदगी ॾिनी आहे। हिन कल्चर जे आवाज़ जे करे, सिंधी मीडिया जे आवाज़ जे करे सॼी सिंध जो ज़रो ज़रो कतरो कतरो गॾिजी उथी पियो आहे त ईंदड़ अक़ीदनि जी जाइ ईंदड़ कल्चर वाराए सघे थो ऐं उहो सिंध जो कल्चर आहे जंहिंमें बेमिसाल क़िस्म जी हमालिया खां वॾी ऐं समाननि खां गहरी ताक़त आहे। चैनल तरफ़ां मलाजिदनल असां गॾिजी भरपूर सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदासीं। ॿोड़ा गुंगा कोन ॻाल्हाइनि, ॿोड़ा गुंगा कोन ॻाल्हाइनि, माण्हू जाके पाछा आहिनि, केॾा केॾा पर्वत जेॾा केॾा कद जा काछा आहिनि, गैज़ी बुज़दिल काइर तिनखे छा चई वरी छा चवां, ही सिंध सॼी ते सौदे बाज़ी हे वेठा कनि वापार लतीफ़। मंसूर भला की माठ कजे हेॾा हाञा हैंड ॾिसे, हाणे न हटबो हरगिज़ पर सूर सख़्तु जेल ॾिसे, ॾींहं ॾुखनि जा वेंदा गुज़री बाक़ी के टे चार लतीफ़, तव्हां ॾियां थो दिलि सां तोखे सुणिजी तूं दिलदार लतीफ़। कानजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गांवर।